नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे बिरशा का ख़बर ॾींदा आहियूं। बिरशा जी नगरी में एक पासे गर्मी में इज़ाफ़ो थी वियो आहे त ॿिए पासे रमज़ान शरीफ़ जे बारबरकत महीने में हथरादो लोड शेडिंग जो आज़ार बि वधणु लॻो आहे। 12 खां 14 कलाक हथरादो लोड शेडिंग रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे रोज़ेदार, थोरे दुकानदार, वापारी ऐं शहरी वासी सख़्त परेशानी जो शिकार आहे। त ॿिए पासे हेस्को इंतज़ामिया जी नाअहली सबबि शहर जे अक्सर मॉलनि में ट्रांसफार्मर मां लिंकूं लाइ ऐं बिजली जे झटकनि सबबि शहरियुनि जो तमामु घणो नुक़सान बि थियणु लॻो आहे, जंहिं लाइ शहरियुनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त लतीफ़ जी नगरी में हथरादो लोड शेडिंग जो नोटिस वरितो वञे ऐं हेस्को इंतज़ामिया तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि में बार लिंकूं लाइण ऐं बिजली जी अचु वञु सबबि थींदड़ नुक़सान खां बचायो वञे ऐं रमज़ान मुबारक जे हिन बाबरकत महीने जो एहतराम कंदे हथरादो लोड शेडिंग ते पिणु कंट्रोल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।